डिस्ट्रिक्ट काउंसिल पार्क हॉल में हीअ पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ खां हिकिड़ी शानदार तक़रीब मुनक़िद कई वई आहे। तक़रीब जो जेको मुनक़िद करण जो सबबु आहे उहो जेका ज़िले दादू जी नई चूंडियल बॉडी आहे, जंहिंमें तालके जा उहिदेदार ऐं डिस्ट्रिक्ट जा उहिदेदार आहिनि, जिन खे अॼु ही हिकिड़ो तारीफ़ी मीटिंग ऐं हिकिड़ो म्यूज़िकल शो घुरायो वियो आहे। अचो त जेके नई ज़िले दादू जी बॉडी चूंडी जी आई आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त संदन जो मिशन कहिड़ो आहे। सिटीज़ ऐं यूनियन काउंसिल वार्ड रहियल उहो वरी उन्हनि तालुका सदरनि सां वेही करे जेके एक्टिव माण्हू था उन्हनि खे खणंदासीं। जेको जेकॾहिं बुज़ुर्ग बि हूंदो एक्टिव हूंदो उनखे बि खणंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका तंज़ीम साज़ी करे पई पूरी सिंध में नए सिरे खां, जेको मां सम्झां थो हिकिड़ो जमहूरी अमल आहे। उहिदा पार्टी जी अमानत हूंदा आहिनि, हिकिड़ा दोस्त अचनि था, उहे उन्हनि उहिदनि ते कमु कनि था, पंहिंजी इनिंग खेॾनि था, वरी अॻियां अचनि था। पब्लिक जो ऐं उहिदेदारनि जो अॼु असां इहो जेके नई तंज़ीम अनाउंस थी आहे उन्हनि खे वेलकम करण जे लाइ अॼु इंट्रोडक्टरी हिते मीटिंग रखी आहे। पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि जो इहो ई आहे कि पंहिंजी पार्टी खे मज़बूत कनि, ग़रीब आवाम जी ख़िदमत कनि। इहो ई पैगाम ऐं इहो मैसेज ॾींदासीं त जीअं हमेशह दादू वियतनाम रहियो, अहिड़े ई तरीक़े ही कारकुन पंहिंजे पार्टी जे मिशन खे वधाईंदे हिते जे अंदरि असां यूनियन काउंसिल जी तंज़ीम ठाहींदासीं। उहा तंज़ीम असांजी अप्रूवल लाइ सिधरे वेंदी ऐं इंशाल्लाह तंज़ीम असां 2 महीननि जे अंदरि ज़िले जी कंप्लीट करे वेंदासीं। ज़िले जी तंज़ीम सां गॾु यूसी सतह ताईं वेंदी ऐं तालकनि खां पोइ जेको वर्क थींदो ही पार्टी खे फाल कंदा। पार्टी खे फाल करण खां पोइ इन जो कमु उहो ई हूंदो जेको असीं सभु कंदा रहिया आहियूं। सियासी वर्कर ई रहंदो, हुनजो कमु हमेशह अवामी हूंदो आहे। आवाम खां परे रहण त पोइ बसि कुझु बि न आहे। जमहूरियत जी बहालीअ लाइ पाकिस्तान जी तारीख़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद जमायत आहे जंहिं जमहूरियत खे बहाल करण जे लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं। उन में असांजी लीडरशिप जूं ज़िंदगियूं हलियूं वियूं, पर असीं जमहूरियत खे बहाल करण जे लाइ कोशिशि कईसीं। तंहिंजे करे असां पंहिंजी पार्टी में जमहूरी निज़ाम खे हमेशह फ़ाल रखियो आहे। तव्हांखे ख़बर आहे जीअं बीबी साहिबा इन ई जमहूरियत जे लाइ कोट कयो त जमहूरियत ई बहितरीनु इंतकाम आहे। सो जमहूरी निज़ाम, जमहूरी रवैयो ऐं जमहूरी तरीक़े सां असांजो तंज़ीम जो नज़्मो ज़ब्त ऐं पाकिस्तान जे अंदरि सियासत में कोशिशि ऐं किरदारु थींदी आई आहे। गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप करे पई। तव्हांखे ख़बर आहे सॼे गिलेब जो जेको सर्वे थियो उन सर्वे मुताबिक़ पाकिस्तान जे अंदरि गिलगित में पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद जमायत आहे जेका आवाम गिलगित जे आवाम जे अंदरि मक़बूल आहे। हिकु नई तंज़ीम ठही आहे, इहा हिकु तमामु मुदबराना तरीक़े सां हिन खे जेको आहे सो पाए तकमील ताईं पहुचायो वियो आहे। सभई नवां दोस्त पुराणा दोस्त गॾाए उन्हनि खे तंज़ीम खे मुकमल कयो वियो आहे। इहा तंज़ीम कामयाबु थींदी ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थींदी ऐं अॻिते बि वर्करनि जा आवाम जा मसइला भरपूर तरीक़े हल कंदा। बिलावल साहब जो मिशन आहे अवामी ख़िदमत करणी आहे। अवाम जा बुनियादी मसइला पाणी, रस्तो, रोड ऐं अवाम जी ख़िदमत आहे पहिरियों नज़म असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो। इंशाअल्लाह ताला असांखे पार्टी इज़त ईमान ॾिनी आहे ऐं असां बि इंशाअल्लाह उन्हनि जी उमेदुनि ते पूरो रहंदासीं। चेयरमैन साहब जो मिशन आहे, बीबी आसिफा भुट्टो ज़रदारी साहिबा जो को मिशन आहे। ये नई तंज़ीम इन उम्मीद सां, इन जोश सां, इन वलवले सां पंहिंजे सॼे पंहिंजनि एरियाज़ में पंहिंजनि वर्करनि में इन्हनि खे इन्हनि जी तक़वियत कंदी ऐं इन्हनि खे फैलाईंदी रहंदी। पीपल्स पार्टी जो जेको मंशूर आहे ऐं इंशाअल्लाह उन ते ई क़ाइमु ऐं दाइम रहंदा ऐं इंशाअल्लाह ताला बहितर कमु कंदा। चारई तालका सिटीज़ ऐं हिमल यूनियन काउंसिल साॻी बरक़रार आहिनि, अॻिते हली थी सघे तो उन्हनि खे बि पंहिंजो चेंजिंग कुझु थिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जालनि ऐं जेके सीनियर वर्कर अॻुवान आहिनि जेके हींअर नई ज़िले बॉडी में चूंडिजी आया आहिनि, उन्हनि खां जेको आहे हालो हाल वरितोसीं। संदन चवणु आहे त असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नज़रिए फ़िक्र जा पोइ लॻा आहियूं ऐं पाकिस्तान जे चइनी सूबनि में इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में पंहिंजी हुकूमत ठाहींदासीं ऐं मुल्क जो वज़ीर आज़म जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बणिबो ऐं अवाम जे जेका रोटी कपिड़ा मकान आहे उन जे नारे खे जेको अॻिते वधाईंदो ऐं जेके तरक़ियाती कम आहिनि ऐं मिसकिन माण्हू आहिनि उन जी आवाज़ बणिबो। कैमरामैन धरती टीवी टीम सां गॾु नसीर शेख, डिस्ट्रिक्ट काउंसिल दादू।